सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 7 सबक ॿियो आबी गार यानी पाणी वारा गार अक्वस सॉल्यूशंस ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां नाना आबिद। पाणीअ जी अहमियत असांखे ख़बर आहे त पाणी असांजी ज़िंदगीअ लाइ केतिरो अहम आहे ऐं ॿियो त छा पर असां पाण घणे भाङे पाणीअ जा ठहियल आहियूं। पाणी असांखे घणनि तरीक़नि सां ख़बर आहे त कहिड़ी अहमियत जो हामिल आहे, पर हिन सबक में असां पाणीअ जी हिकिड़ी नए क़िस्म जी अहमियत जे बारे में पढ़ंदासीं ऐं ॼाणींदासीं। हाणे असां ॻाल्हाईंदड़ तौरु पाणीअ जी अहमियत ॾिसंदासीं ऐं उहे ॻाल्हि जेके पाणीअ जे बेस ते या जंहिंजो असास पाणी हूंदो आहे उन्हनि खे ॾिसंदासीं। उन्हनि खे असां आबी गार या अक्वस सोल्यूशन्स चवंदा आहियूं। अक्वा जो माना आहे पाणी ऐं सोल्यूशन जो माना आहे गार। वाटर एज अ सॉल्वेंट। असां पंहिंजे घर में जेके आम फहम नहरियूं शयूं आहिनि उहे जेके हाणे ॾिसूं, जीअं खंडु थी, लूणु थियो, मुस्ती थी, ॻुड़ु थियो, उहे सभु असां पाणीअ में ॻारे सघूं था, यानी पाणीअ में उन्हनि जो ॻार ठही सघे थो। मतिलबु त नहरियूं शयूं जेके आहिनि उहे काफ़ी पाणीअ में ॻरी वेंदियूं आहिनि। उन खां अलावा असां घर में जेके हाणे ॾिसूं त लीमे जी रस थी, शरबत जेको असां ठाहींदा आहियूं या सिरको थियो, उनखे बि असां पाणीअ में मिलाईंदा आहियूं, यानी पाणियाठियूं शयूं बि पाणीअ में ॻरी थियूं वञनि। ऐं कोल्ड ड्रिंक त असां पीअंदा ई आहियूं, सो उन कोल्ड ड्रिंक में जेकी कार्बन डाइऑक्साइड गैस हूंदी आहे उहा पाणीअ में ॻरियल हूंदी आहे, ऐं जो मतिलबु पाणीअ में गैसूं बि ॻरी वञनि थियूं। इन जे करे असां चई सघूं था त पाणी नहरियुनि, पाणियाठियुनि ऐं गैसुनि खे ॻारे थो, यानी वाटर डिज़ोल्व्स सॉलिड्स, लिक्विड्स एंड गैसेस। असां जॾहिं इकोसिस्टम पढ़ियो त जेको मादनियात हूंदियूं आहिनि ज़मीन में उहे पाणीअ में ॻरी वेंदियूं आहिनि, उहे इन खां पोइ ॿूटनि ताईं पहुचंदियूं आहिनि। उन खां पोइ जॾहिं उहे आबी बुखारनि जी सूरत में मथे वञी ऐं ककर ठाहींदियूं आहिनि ऐं उहे ककर जॾहिं वरी वसंदा आहिनि त उहे साॻियूं मादनियात हिकिड़ी जाइ खां ॿी जाइ ते पहुची वेंदियूं आहिनि, यानी त इकोसिस्टम में पाणी मादनियात खे पखिड़ण जो कमु कंदो आहे, इन्हनि सभिनी मादनियात खे ॻारे सघंदो आहे। असां इहो पढ़ियो त ॿूटो जेको आहे उहो पंहिंजी खुराक पाड़नि मां हासिलु कंदो आहे ऐं इन पाड़ में जेको पाणी हूंदो आहे उन मादनियात ॻरी वेंदियूं आहिनि ऐं उहे जेको आहे उहो ॿूटे जे सभिनी हिसनि ताईं उन मादनियात खे पहुचाईंदियूं आहिनि। असांखे इहो बि ख़बर आहे त असांजे पंहिंजे निकाल वारे सिरिश्ते में जेको असां फुज़लो हूंदो आहे, जंहिंमें टॉक्सिन्स आहिनि या लूण आहिनि या एंजाइम्स वग़ैरह आहिनि, उहे ॿाहिरि कढण जो कमु पाणी कंदो आहे पेशाब जे वसीले, ऐं पाणीअ में इहे सभु शयूं ॻरी वेंदियूं आहिनि। उन जे करे असां चई सघूं था त पाणी कुदरती ऐं फितरी ॻारींदड़ आहे। हाणे छो त हुन में नहरियूं शयूं, पाणियाठियूं शयूं, गैसूं ॻरी थी वञनि ऐं कुदरती ऐं फितरती तौर ते ॻारींदड़ आहे, उन जे करे असां चवंदा आहियूं त वाटर इज़ अ यूनिवर्सल सॉल्वेंट। यूनिवर्सल जो मतिलबु आहे आलमगीर, कुल, सभ जो या सॼो, या आलमी या काइनाती या फितरती या कुदरती या आलमगीर या आफ़ाक़ी या हमागीर या काइनाती। सो हिननि मां जेकर असां ॾिसूं त जेके हिन सां हिन जुमिले में जेको लॻे थो माना, उहे या त लॻनि थियूं कुल वारी माना यानी आलमी या आलमी जी माना, यानी सभिनी शयुनि खे, कुल शयुनि खे जेको आहे ॻारे थो, ऐं छो घणियूं शयुनि खे ॻारे थो, उन जे करे असां कुल चवंदा आहियूं ऐं आलमी बि चवंदा आहियूं। उन जे करे असां चई सघूं त पाणी कुल यानी आलमी ॻारींदड़ आहे। वाटर इज़ अ यूनिवर्सल सॉल्वेंट। हाणे इहा त असांखे ख़बर पइजी वई, पर साइंस में हिकिड़ा ॿ सुवाल हूंदा आहिनि जेके घणो करे इस्तेमालु थींदा आहिनि ऐं उहे असांजे ज़हन खे खोलींदा आहिनि। उहे सुवाल आहिनि हाउ एंड वाए, छो ऐं कीअं। सो अचो त ॾिसूं त पाणी छो आख़िर आहे आलमी ॻारींदड़ ऐं कीअं आहे। असां पाणीअ जे मालिक्यूल जी बनावट पोएं सबक़ में ॾिसी चुका आहियूं। असांखे ख़बर आहे त पाणीअ में हिकिड़ो ऑक्सीजन जो एटम हूंदो आहे, ॿ एटम हाइड्रोजन जा हूंदा आहिनि, ऐं हाइड्रोजन जा एटम ऑक्सीजन जे एटम जे ॿाहिरे मदार में शामिल थी ऑक्सीजन सां शेयर थींदा आहिनि। उन जे करे ऑक्सीजन ते घाटो चार्ज अची वेंदी आहे, हाइड्रोजन ते वाधू चार्ज अची वेंदी आहे, पर उहा चार्ज तमामु हल्की हूंदी आहे, उन जे करे असां उनखे डेल्टा जो निशान साम्हूं आहियूं, जीअं ख़बर पए त इहो हल्की चार्ज आहे। डेल्टा नंढी खे या थोरे खे ज़ाहिर कंदी आहे। असांखे इहा बि ख़बर आहे त काटू ऐं वाधू चार्ज वारा ज़रा हिक ॿिए खे छिकींदा आहिनि, ऐं उन जे करे जेको आहे
छो त हाइड्रोजन ते वाधू चार्ज आहे ऐं ऑक्सीजन ते घाटो चार्ज आहे। जेकॾहिं मां हिन एटम इन्हनि मालिक्यूल खे हीअं ॾेखारियां त हीअ मालिक्यूल ईअं छिकींदा। त हाणे सम्झो त हाइड्रोजन जो बॉन्ड ठहंदो जेको हाइड्रोजन खां वठी ऐं ऑक्सीजन ताईं वेंदो। सो अहिड़ी तरह इहे सभु मालिक्यूल पाण में हिन बॉन्ड जे करे, बॉन्ड जो मतिलबु आहे छिक, ऐं छिक जे करे पाण में हिक ॿिए सां कशिश जे करे ॿधल हूंदा आहिनि ऐं उनजे करे पाणी जेको आहे ईअं उनजा मालिक्यूल अलॻि अलॻि नज़र कोन ईंदा आहिनि ऐं पाणी हिकिड़ी ॿधल शइ हूंदी आहे। ऐं इहा बि असांखे ख़बर आहे त पाणीअ जो मालिक्यूल पोलर आहे, यानी उन में घाटू ऐं वाधू चार्ज जेको आहे उहो मौजूदु आहे। हाणे छो त पाणीअ जो मालिक्यूलर पोलर आहे ऐं अक्सर मुरकबनि जा मालिक्यूल बि पोलर हूंदा आहिनि, यानी उन में बि घाटू ऐं वाधू चार्ज हूंदा आहिनि। ऐं सॉल्यूट जा मालिक्यूल पाणीअ जे मालिक्यूलनि सां छिक रखंदा आहिनि। जेकॾहिं असां सॉल्यूट को हुते विधो त उहो पाणीअ जे मालिक्यूल सां छिक रखंदो। उनजे करे जेको माइनस जेको आहे उहो हाइड्रोजन जे पासे वेंदो ऐं प्लस जेको आहे उहो ऑक्सीजन जे पासे वेंदो। उन जे करे अक्सर मुरकब पाणीअ सां मालिक्यूलनि जे सतह ते मिलंदा आहिनि ऐं मालिक्यूल सतह जे मिलाप जे करे ॻार ठहंदो आहे, यानी सोल्यूशन ठहंदो आहे। असां जेकॾहिं ॾिसूं त कुझु मुरकबनि जा मालिक्यूल पाणीअ में ॻरी ईंदा आहिनि ऐं हुन सां जेको आहे ॻार ठाहींदा आहिनि। अहिड़नि शयुनि खे असां हाइड्रोफिलिक चवंदा आहियूं। हाइड्रो जो मतिलबु पाणी, फिलिक माना मुहबत रखण वारा या सिक रखण वारा या चाहण वारा। सो उहे मुरकब जेके पाणीअ में ॻरी ईंदा आहिनि उनखे असां हाइड्रोफिलिक चवंदा आहियूं। पर उहे मुरकब जीअं तेल थियो, घासलेट थियो, उहे पाणीअ में कोन ॻरंदा आहिनि, उनखे असां हाइड्रोफोबिक चवंदा आहियूं। फोबिया जो मतिलबु आहे ख़ौफ़, हाइड्रो जो मतिलबु आहे पाणी, यानी पाणीअ खां ख़ौफ़ रखंदा आहिनि, पाणीअ में कोन ॻरंदा आहिनि। ॿारो हाणे मूंखे इजाज़त ॾियो, सबक़ जी फुलाणीअ था कयूं। अलाह हाफ़िज़।